नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त मखदूम अमीन फ़हीम पार्टी क़यादत जे 3 नस्लनि सां गॾिजी जदोजहद कई आहे। साह जे आख़िरी सुॾके ताईं पार्टी सां गॾु रहियो। पीपी पार्लियामेंटेरियन जे अॻूणे सदर शहीद बेनज़ीर भुट्टो जे वेझे साथी मखदूम अमीन फ़हीम जी 6वीं वरसी मल्हाई पई वञे। मखदूम महबूब ज़मा पारां दरगाह नूह सरवर ते मखदूम अमीन फ़हीम जी मज़ार ते हाज़िरी ॾिनी आहे। मखदूम अमीन फ़हीम हिकु सरजील सियासतदान, निरालो शाइर ऐं आला ख़ूबियुनि जो बहितरीन इंसान हो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त मखदूम अमीन फ़हीम पार्टी क़यादत जे 3 नस्लनि सां गॾिजी जदोजहद कई आहे। साह जे आख़िरी सुॾके ताईं पार्टी सां गॾु रहियो। पीपी पार्लियामेंटेरियन जे अॻूणे सदर शहीद बेनज़ीर भुट्टो जे वेझे साथी मखदूम अमीन फ़हीम जी 6वीं वरसी मल्हाई पई वञे। मखदूम महबूब ज़मा पारां दरगाह नूह सरवर ते मखदूम अमीन फ़हीम जी मज़ार ते हाज़िरी ॾिनी आहे। मखदूम अमीन फ़हीम हिकु सरजील सियासतदान, निरालो शाइर ऐं आला ख़ूबियुनि जो बहितरीन इंसान हो।